अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मैं तव्हांजो उस्ताद जयप्रकाश। गुजर क्लास में पाण पढ़िया हुआसीं ज़ेरनि वारा लफ़्ज़ ठाहिण। हाणे अॼु सिखी रहिया आहियूं पाण पेशनि वारा लफ़्ज़ कीअं था ठहनि। हाणे पेशनि वारा अखर इस्तेमालु करे पाण ठाहींदासीं लफ़्ज़। अचो त सिखूं। हाणे ॿ अखर पेशनि वारा। हाणे तव्हां ॾिसी रहिया आहियो अलफ़ जे मथे बि पेश आहे, त कीअं पढ़ंदासीं? अलफ़ पेश ऊ, भे पेश भो, उभो। बे पेश बो, काफ पेश को, बुक को। बे पेश बो, काफ पेश को, बुक को। अहिड़े हिसाब सां बे पेश बो, काफ पेश को, बुक को। बे पेश बो, काफ पेश को, बुक को। लाम पेश लो, काफ पेश को, लुक को। लाम पेश लो, काफ पेश को, लुक को। सीन पेश सो, टे पेश टो, सोटो। सीन पेश सो, टे पेश टो, सोटो। अलफ़ पेश उ, ठे पेश ठो, उठो। रे पेश रो, ते पेश तो, रोतो। डे पेश डो, लाम पेश लो, डोलो। भे पेश भो, लाम पेश लो, भुल्लो। भे पेश भो, लाम पेश लो, भुल्लो। पे पेश पो, टे पेश टो, पोटो। पे पेश पो, टे पेश टो, पोटो। हाणे पाण टे अखर जेके मिलाए करे हिकिड़ो लफ़्ज़ ठाहींदासीं। काफ जे मथे पेश आहे, काफ पेश को, काफ पेश को, ड़े पेश ड़ो, कुकड़ो। काफ पेश को, काफ पेश को, ड़े पेश ड़ो, कुकड़ो। स्वाद पेश सो, बे पेश बो, सोबो। हे पेश हो, सोबो हो। स्वाद पेश सो, बे पेश बो, सोबो। हे पेश हो, सोबो हो। चे पेश चो, गाइन पेश गो, चोगो। लाम पेश लो, चोगोलो, चोगोलो। शीन पेश शो, गाइन पेश गो, शोगो। लाम पेश लो, शोगोलो।
मीम पेश मो, गाइन पेश गो, मो गो, लाम पेश लो, मोगोलो, मोगोलो, गाइन पेश गो, सीन पेश सो, लाम पेश लो, गोसोलो, गाइन पेश गो, सीन पेश सो, गोसो, लाम पेश लो, गोसोलो, शीन पेशो, काफ पेश को, शोको, रे पेश रो, शोकोरो, हे पेश हो, नून पेश नो, रे पेश रो, होनो रो, टे पेश टो, काफ पेश को, टोको, रे पेश रो, टोको रो, टे पेश टो, काफ पेश को, रे पेश रो, टोको रो, बे पेश बो, धाल पेश धो, बोधो, लाम पेश लो, डे पेश दो, लोडो, वाह पेश वो, ढे पेश दो, वोडो। प्यारा बारो ये हुआ असांजा पेशन वारा लफ्ज़। उम्मीद है त तव्हां सम्झिया हूंदव। पंहिंजनि